छा राणो रईस कमाल ख़ान खां पंहिंजो पलांद वठंदो? छा रईस गफ़ार ख़ान ऐं रईस कमाल ख़ान जे विच में इख़्तिलाफ़ वधी वेंदा? छा रईस कमाल ख़ान रईस गफ़ार ख़ान खे मारे छॾींदो? छा शानी कमाल ख़ान जे घर में नौकराणी थी वेंदी? छा शानी ऐं पठानी मिली रईस कमाल ख़ान खे ज़हर ॾियण जी कोशिशि कंदा? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि खे इन ई वीडियो में ॿुधाईंदासीं। अॻिते छा छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। मोज़िज़ नाज़रीन गिरामी, अस्सलाम वालेकुम। दोस्तो कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तो वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बासानी पहुची सघे। दोस्तो हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। त रईस कमाल ख़ान ऐं रईस गफ़ार ख़ान जे विच में इख़्तिलाफ़ वधी वेंदा ऐं रईस कमाल ख़ान हर वक़्तु पंहिंजे माण्हुनि खे रईस गफ़ार ख़ान जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु भड़काईंदो रहंदो ऐं रईस गफ़ार ख़ान हर वक़्तु कमाल ख़ान जे माण्हुनि खे कुटको ॾींदो रहंदो ऐं शानी रईस कमाल ख़ान जे घर में नौकराणी बणिजी वेंदी ऐं रईस कमाल ख़ान खे मारण जी ख़ूब कोशिशि कंदी। तमामु जल्द राणो बि ठीकु थींदो ऐं मीरा बि ठीकु थींदी। अॼु जे लाइ दोस्तो एतिरो ई। उमेद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। मिलंदासीं दोस्तो हिकु ॿी नई वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।